लंडन पाकिस्तान ऐं इंग्लैंड जी टीमुनि विच में T20 सीरीज़ जो पहिरियों मैच अॼु खेॾियो वेंदो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 4 T20 मैचिस जी सीरीज़ जो पहिरियों मैच इंग्लैंड जे शहर लीड्स में अॼु खेॾियो वेंदो। क़ौमी टीम जी अॻुवाणी बाबर आज़म कंदो, जॾहिं त इंग्लैंड टीम जी कप्तानी जा फ़राइज़ जोस बटलर सरअंजाम ॾींदो। मैच खां अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कप्तान बाबर आज़म चयो त इंग्लैंड सां सीरीज़ वर्ल्ड कप खां अॻु तयारी जे लाइ सुनहरी मौक़ो आहे। सीरीज़ खटे वर्ल्ड कप जे लाइ भरवसो हासिल कंदासीं। हुन चयो त वर्ल्ड कप खटण जो प्लान तयारु करे वरितो आहे। मां 1 डाउन खेॾंदसि। ॿिए पासे पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में अॼु थींदड़ मैच बरसाति सबबि मुतासिर थियण जो इम्कान आहे। मक़ामी मौसमियात खाते मूजिबि लीड्स में बरसाति जो 60% इम्कान आहे। ॾींहं जो ककर छांयल आहिनि, जॾहिं त ॿिपरनि जो शुरू थींदड़ बरसाति वक़्फ़े सां राति 12 वॻे ताईं जारी रही सघे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।